ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। क्लास अरिड़ों, सिट पहिरीं। इन सिट में मां तव्हांखे सिर्फ़ु 2 अखर चवंदुसि, इंग्लिश में ऐं सिंधी में तव्हांखे ॿई चवणा आहिनि। टुडे खे सिंधीअ में चइबो आहे अॼु, अॼु, अॼु। टुमॉरो खे सुभाणे, सुभाणे। ऐं येस्टरडे खे कल्ह, येस्टरडे खे कल्ह। सिट ॿी, इन में मां तव्हांखे 4 वर्ड्स चवंदुसि, उहे इंग्लिश में, तव्हां उनखे सिंधी में चइजो। मॉर्निंग, मॉर्निंग खे चवंदा आहिनि सुबुह, सुबुह। नाइट, नाइट खे चवंदा आहिनि राति, राति। इवनिंग, इवनिंग खे चवंदा आहिनि शाम, शाम। आफ्टरनून, आफ्टरनून खे एक्चुअली चवंदा अथव ॿीपहर, ॿीपहर। पर अॼुकल्ह केरु चवंदो कोन्हे, छाकाणि त ॾुखिया ॾुखिया अखर सभु माण्हू खे सिंप्लीफाई करे इंग्लिश अखर यूज़ कंदा आहिनि। जीअं तव्हां बि उनखे इंग्लिश अखर यूज़ करे सघो था, त भले तव्हां उनखे ॿीपहर जे बदिले आफ्टरनून चई सघो था। मां आफ्टरनून जो घरु आयुसि। सेंटेंस सिंधीअ में ॻाल्हाइणु इम्पॉर्टेंट आहे, ज़रूरी आहे। विच विच में अगरि तव्हां उन में अंग्रेज़ी वर्ड्स यूज़ कंदा त उन में को प्रॉब्लम न आहे। सेंटेंस शुड बी करेक्ट, सेंटेंस सही हुजणु खपे, उन जी माना सही हुजणु खपे। अखर विच में अगरि थोरा इंग्लिश में अची विया त उहा ॻाल्हि, उन में काई चिंता जी ॻाल्हि न आहे। सिट टी, वेयर इज़ लवीना, लवीना किथे आहे, लवीना किथे आहे। सिट चौथी, वॉट इज़ द डेट टुडे, अॼु कहिड़ी तारीख़ आहे। हाणे तारीख़ डेट खे चवंदा आहिनि, तव्हां हुनखे चई सघो था अॼु कहिड़ी डेट आहे, अॼु कहिड़ी डेट आहे। 5 सिट इज़ अ वेरी वेरी इम्पॉर्टेंट सिट, ॾाढी इम्पॉर्टेंट सिट अथव। पप्पा मम्मी, पप्पा मम्मी। प्लीज़ स्पीक इन सिंधी, इट विल हेल्प मी टू लर्न सिंधी फास्टर। पप्पा मम्मी, प्लीज़ स्पीक इन सिंधी, इट विल हेल्प मी टू लर्न सिंधी फास्टर। पप्पा मम्मी, महिरबानी करे सिंधीअ में ॻाल्हायो त मां जल्दी सिंधी सिखी वठंदुसि, त मां जल्दी सिंधी सिखी वठंदुसि। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।